मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। ता सभिनी इंसाननि मां केरु आहे जेको अल्लाह खे राज़ी करे थो ऐं सुहिणो अमल थो करे। अल्लाह ताला फरमाए इन करे तव्हांखे दुनिया जी तरफ़ मोकिलियोसीं, बाक़ी ॿियो को मक़सदु न आहे। दुनिया जे अंदरि मक़सदु जेको आहे उहो अल्लाह खे राज़ी करणु आहे, ऐं बाक़ी जेके बि शयूं नज़र अचनि थियूं इहे इंसान जूं ज़रूरतूं आहिनि। इहे छा आहिनि? इंसान जूं ज़रूरतूं। ऐं ज़रूरत पूरी न थिए मसइलो न आहे कोई बि। ज़रूरत मक़सद खां नंढी आहे, मक़सदु हिकु वॾी शइ आहे। जेकॾहिं मक़सदु निकिरी वञे हथ मां त इंसान नाकाम थी वेंदो। जेकॾहिं ज़रूरत हथ मां निकिरी वञे त इंसान नाकाम न थींदो, पंहिंजी बुलंदी ते वञी करे पहुचंदो। मक़सदु चाहे हिन पूरी दुनिया जे अंदरि अचण जो मक़सदु इहो आहे अल्लाह खे राज़ी करणु ऐं जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तौर तरीक़े ते ज़िंदगी गुज़ारणु, इहो इंसान जो मक़सदु आहे। ज़रूरत कहिड़ी शइ आहे? असांजी ज़रूरत इहा आहे, मानी खाइणी आहे, इहा इंसान जी ज़रूरत आहे। शादी करणी आहे, इहा इंसान जी ज़रूरत आहे। औलाद खे बहितरीन तरबियत ॾियणी आहे, इहा इंसान जी ज़रूरत आहे। दुनिया जे अंदरि कपिड़े जी ज़रूरत पए थी त इंसान जी ज़रूरत आहे। ऐं जेकॾहिं इहे शयूं अगरि न मिलनि, इंसान पंहिंजी ज़रूरत खां बग़ैर बि हली वेंदो। घणा अहिड़ा माण्हू जीअं दुनिया जे अंदरि निकाह ई न कयो, न थी न शादी घणनि माण्हुनि जी, त मौत आयो न, या मौत ईअं चयो त बसि हाणे तव्हांजी शादी न आहे थियल, बसि तव्हां हिते ज़िंदा ई रहंदव। न न, मौत अची वेंदो ऐं क़यामत ॾींहुं हिसाब किताब बि थींदो। यानी शादी न थी, इहा ज़रूरत हुई पर वक़्तु गुज़री वियो। औलाद घणनि माण्हुनि खे न थी आहे, अलाए केतिरा माण्हुनि खे औलाद न थी, वक़्तु गुज़री वियो, बग़ैर औलाद खां मरी विया। यानी मालूम थियो त ज़रूरत पूरी न थिए का वॾी ॻाल्हि न आई। हासीं मानी खाइणु ज़रूरत आहे इंसान जी। कॾहिं कॾहिं इंसान बुख ते बि हलंदो आहे, ॿ ॾींहं टे ॾींहं बुख ते बि हूंदो आहे, ऐं कॾहिं कॾहिं रिज़िक न बि हूंदो आहे। इहा शइ इंसान जी ज़रूरत आहे। सही, मक़सदु हिकु वॾी शइ आहे। मक़सदु आहे हिन दुनिया जे अंदरि अची करे अल्लाह जे तमामु अहकामात जे आॾो असां पंहिंजो सर झुकायूं। इहा जेको आहे मक़सदु आहे। इहो मक़सदु जंहिं टाइम पूरो थी वियो, पोइ दुनिया में साईं तव्हांखे कंहिं इंसान जी ज़रूरत न पवंदी, पोइ कंहिंजी ताईद जी तव्हांखे ज़रूरत न पवंदी, ऐं अहिड़ी तरह कंहिंजी सपोर्ट जी बि तव्हांखे ज़रूरत न पवंदी। छाजे करे? तव्हांजो तालुक़ उन टाइम अल्लाह सां थी चुको हूंदो। उन टाइम तालुक़ तव्हांजो अल्लाह सां थी चुको हूंदो। त अल्लाह सां तालुक़ बणाइणु हिकु वॾी शइ आहे। ऐं इहो कीअं थींदो? जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खां थींदो आहे। इहो